अञा बेड़ा फ़कीर हलन पिया। मूंखे याद आहे मुंहिंजी ड्यूटी हूंदी अब्दुल्ला बरो जे अंदर हिकिड़ो सामी फ़कीर हिकिड़ी घोड़ी ते ईंदो हो। 1991 जी ॻाल्हि पियो करियां। घोड़ी ते ईंदो ऐं असांजा मुसलमान शर्म जो मक़ाम आहे उनखां धारू हणाईंदा जेको पाण पियो पिले। वो पाण पिले पियो उनखां धारा पिया हणनि। मुंहिंजी शादी कॾहिं थींदी, मुंहिंजो कारोबार कॾहिं खुलंदो, मुंहिंजी मरण जो मक़ाम आहे। सॼो कोई प्रोग्राम असांजा इंतहाई मुअज़्ज़ज़ ऐं क़ाबिल एहतराम उलमा फज़ीलतुल शेख मौलाना असगर अली समीद हफ़िज़हुल्लाह ऐं फज़ीलतुल शेख कारी तारिक ज़िया जोगी साहब हफ़िज़हुल्लाह असांजा असल ख़तीब आहिनि। बदीन शहर मुंहिंजो पंहिंजो शहर आहे। लगातार तक़रीरूं कंदा रहिया आहियूं, पर असांजा ई महिमान हिन ॻोठ में आउं सम्झां थो पहिरियों दफ़ो आया आहिनि। तंहिंजे करे सभु दोस्त उलमा जूं तक़रीरूं ॿुधनि, छो त इहे मजलिसूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि। मुंहिंजो पंहिंजो इरादो हो त आख़िर ताईं वियां, पर मूंखे सुबुह जो इंशाअल्लाह सवेल मेहर वञिणो आहे। तंहिंजे करे आउं जल्दी निकिरण जी कोशिशि कंदुसि। तव्हांजे साम्हूं हींअर क़ुरान मजीद जी 5 नंबर सूरत सूरह अल माइदा उन जी आयत नंबर 90 तिलावत कई वई। अल्लाह ताला इन ई आयत में सभिनी मुसलमाननि खे 4 वॾियूं बुरायूं, 4 वॾा गुनाह जिन खे अल्लाह ताला पलीत शैतानी कम करार ॾिनो, उन्हनि खां बचण जो हुक्म ॾिनो आहे। ऐं रब्बुल आलमीन जॾहिं असांखे कंहिं कम खां बचण जो हुक्म ॾिए थो त इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो त उन में सरासर असांजो फ़ाइदो आहे। ऐं जो बि माण्हू अल्लाह जो हुक्म जी नाफ़रमानी कंदो, इहे कम सरंजाम ॾींदो, वो यकीनन ज़रूर बर ज़रूर नुक़सान खणंदो पंहिंजे दीन ऐं दुनिया जो। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो। जी सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो हो त मोमिन जॾहिं बि ये लफ़्ज़ ॿुधे ऐ ईमान वारो त पंहिंजा कन खड़ा करे छॾे। अल्लाह ताला अॻिते या त के कम खे करण जो हुक्म ॾींदो, या रब्बुल आलमीन वरी के कम खां रुकजण जो हुक्म ॾींदो। हिते अल्लाह ताला ख़िताब करे 4 कमनि खां असांखे रुकजण जो हुक्म ॾिनो आहे। फरमायाई इन्नमल ख़म्र, अल्लाह ताला फरमाए तो सब खां पहिरीं शराब, वल मैसरु जुआ, वल अंसाबु आस्ताना, वल अज़लामु फालन जा तीर या धारा, रिजसुन मिन अमल शैतान, पलीत आहिनि ऐं शैतानी कम आहिनि। फजतनेबूहो, इन्हनि खां बचो, लअल्लकुम तुफ्लिहून, त जीअं तव्हां कामयाब थियो। मालूम थियो जेकॾहिं को माण्हू इन्हनि कमनि खां नथो बचे त कामयाब कोन थींदो। कामयाब तॾहिं थींदो जिन कमनि खां अल्लाह बचण जो हुक्म ॾिनो आहे। हिते अल्लाह सभ खां पहिरीं असांखे शराब खां बचण जो हुक्म ॾिनो, पर अरबी ज़बान में ख़मर सिर्फ़ शराब ताईं महदूद कोन्हे।
सैयदना उमर बिन खत्ताब रजी अल्लाह नो फरमाइंदो हो, मा खामरल अक्ल, सही बुखारी जी रिवायत, हर उहा शइ जेका तव्हांजे अकल ते पर्दा विझी छॾे उहा शइ ख़बर शराब आहे, जंहिंजे इस्तेमाल करण सां तव्हांजो ज़हन कम करण छॾे ॾे, तव्हां नशे में हलिया वञो, तव्हांजो दिमाग़ सुस्त थी वञे, माना अव्हां जी अकल ते पर्दा विझी छॾे, उहा शइ ख़मर आहे, उहा शइ शराब आहे, चाहे कहिड़ी बि शइ हुजे। ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त कुल्लु मुस्किरिन ख़मरुन, पाण सगुरा फरमाइनि था हर नशे वारी शइ उहा ख़मर आहे, शराब आहे, हर नशे वारी शइ। हाणे जेकॾहिं को माण्हू शराब जे बजाय चर्स इस्तेमाल करे थो, शराब जे बजाय भंग इस्तेमाल करे थो, शराब जे बजाय गांजो इस्तेमाल करे थो, शराब जी जाइ ते हीरोइन इस्तेमाल करे थो, को बि नशो, अल्लाह जो नबी चवे थो उहो ख़मर आहे, उहो शराब जे दर्जे में आहे। ऐं किथे छा था फरमाइनि, व कुल्लु मुस्किरिन हरामुन, हर नशे वारी शइ हराम आहे, हर शइ जेका नशो करे सो हराम आहे, पर उन में सभ खां पहिरीं रद्द थियो शराब जो। ऐं तव्हांखे मालूम हूंदो त शराब खे अल्लाह ताला यकदम हराम करार कोन ॾिनो, छो त अरब जा माण्हू पुराणा शराबी हुआ, आदि शराबी हुआ, ऐं ख़बर अथव त इहे जेके नशा माण्हू सालनि ताईं कंदो आहे उन्हनि खे छॾणु तमामु ॾुखियो कमु हूंदो आहे। मेडिकल जे अंदरि ऐं डॉक्टर आहियां, मूंखे ॼाण आहे इन जी वधीक, जॾहिं को माण्हू आदि शराबी थी वञे, उनखे हिकिड़ो ॿ शराब न मिले, उनखे विथड्रॉल सिम्टम्स थींदा आहिनि, बदन ॾकणु लॻंदो, दिमाग़ माफ़ थी वेंदो, दिल जी धड़कन उबती थी वेंदी, हेठि मथे थी वेंदी, दिमाग़ कम ई कोन कंदो। तंहिंजे करे काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे, हिकिड़ो माण्हू शराब छॾणु चाहे थो, पर उन्हनि असरात जे करे, उन्हनि अलामतनि जे करे वरी उनखे शराब पीअणो पवे। विथड्रॉल सिम्टम्स एॾा ख़तरनाक हूंदा आहिनि, हमरा जो बदन ॾकणु शुरू थी वेंदो, हालत ख़राब थी वेंदी हली, ब्लड प्रेशर हेठि मथे थी वेंदो, दिल जी धड़कन उन जे अंदरि बेतरतीबी अची वेंदी। त हिकिड़ो माण्हू जेको दाइमी शराबी हुजे, यकदम शराब छॾण का आसान ॻाल्हि कोन्हे। रब्बुल आलमीन उन जे लाइ 3 हुकम नाज़िल कया वारे वारे सां। पहिरीं हुकम नाज़िल कयईं, छा फरमायाई त इन शराब जे अंदरि, जुआ जे अंदरि अल्लाह ताला फरमाए थो कुझु फ़ाइदा बि आहिनि, पर अॻिते छा फरमायाई, व इस्मुहुमा अकबरो मिन नफ़इहिमा, पर इन ॿिन्ही जो गुनाह अल्लाह ताला फरमाए थो फ़ाइदनि खां घणो आहे, उन खां वॾो आहे। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे नोट करण जहिड़ो, अल्लाह ईअं कोन चयो त उन्हनि जो नुक़सान फ़ाइदे खां वॾो आहे, ईअं कोन चयो, बल्कि छा फरमायई, उन्हनि जो गुनाह नफ़े खां ज़्यादा आहे। इन में हिकिड़ो नुक़्तो आहे, उहो नुक़्तो कहिड़ो, असांजा काफ़ी माण्हू दोस्त कॾहिं कॾहिं के हराम शइ जे लाइ दलील पेश कंदा आहिनि त साईं आहे तव्हां चओ त हराम आहे, पर फ़ाइदो थिए थो, असांखे फ़ाइदो थियो आहे। यादि रखी छॾियो, जे शइ मां फ़ाइदो थी वञे इहो दलील कोन्हे त उहा शइ जाइज़ आहे, दिमाग़ में नुक़्तो विहारियो। जे शइ मां बज़ार फ़ाइदो थी वञे इहो दलील कोन्हे त उहा शइ हलाल आहे या जाइज़ आहे। तव्हां ॾिसो, सूअर आहे न, सूअर जे अंदरि उहो फ़ाइदा आहिनि। अमेरिकन यूरोपियंस उनजो गोश्त इस्तेमालु कनि था, खाइनि था, हॾु इस्तेमालु कनि था, चमड़ो इस्तेमालु कनि था, वार इस्तेमालु कनि था, सूअर जे अंदरि उहे फ़ाइदा आहिनि, पर रब्बुल आलमीन उनखे मुतलक़न हराम करार ॾिनो, हर शइ उनजी हराम आहे। हिते अल्लाह ताला छा फरमायो त जुआ ऐं शराब
सूरह अल बकरा जी आयत है। अल्लाह ताला फरमाए तो इनमें कुछ फायदा बहन जो में फायदा कुछ ज़ाहिरी है न। कदे कदे के मानू वटि ओचितो मिल्कियत ज्यादा अची वेंदी आहे, पैसा ज्यादा अची वेंदा आहिनि। इहे बि थींदो आहे जुआरी हर दफ़े हाराईंदो त कोन्हे, बाज़ दफ़ा खटे बि थो, किरोड़े रुपया खटी वेंदो आहे। फरमाई ॿिन्ही में कुछ फायदा बि आहिनि, पर अॻिते छा फरमायाई इन्हनि जो गुनाह अल्लाह ताला फरमाए थो फ़ाइदनि खां ज्यादा आहे, असल शइ गुनाह आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला पहिरियों हुक्म नाज़िल कयो सहाबा किराम मां अहिड़ा बि हुआ जेके रुकजी विया, अहिड़ा बि हुआ जेके रुकजी विया। ऐं ॿुधाईंदो हलां सभु सहाबा शराबी बि कोन्हा, नऊज़ बिल्लाह। अहिड़ा सहाबा बि हुआ जिन जाहिलियत जे दौर में बि कॾहिं शराब कोन पीती, जाहिलियत दौर जे अंदर बि। सैयदना अबू बकर सिद्दीक अज़ीम इंसान, उम्मत जो अफजल इंसान, कॾहिं न शिरक कयाई, न कॾहिं ज़िना कयाई, न कॾहिं शराब पीताई। हिकिड़ो पाक बाज़ इंसान थी वियो सैयदना अबू बकर सिद्दीक। उनखां पोइ अल्लाह वरी ॿिए दफ़े हुक्म नाज़िल कयो, फरमाई वला तक़रबु सलात व अंतुम सुकारा। ईमान वारो जॾहिं नशे जी हालत में हुजो त नमाज जे वेझा बि न वञो। हाणे वरी ॿियो हुक्म नाज़िल थियो, जॾहिं नशे जी हालत में हुजो नमाज जे वेझा बि न वञो। हाणे 5 वक़्त नमाज आहे न, जेके माण्हू पहिरियां ई शराब पीअंदा हुआ, जॾहिं इहो हुक्म नाज़िल थियो त उन नमाज जे टाइम ते शराब पीअण बंदि करे छॾियो, नमाज जे टाइम ते शराब पीअण बंदि करे छॾियो। ही ॿियो हुक्म। उनखां पोइ सहाबा अल्लाह खां दुआ घुरंदाया, या अल्लाह हाणे को वाज़े हुक्म नाज़िल फरमा, पधरो हुक्म। अल्लाह अकबर। ऐं रब्बुल आलमीन तंहिंखां पोइ ही हुक्म नाज़िल कयो सूरह माइदा जी आयत नंबर 90 ऐं 91। छा फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमलिश शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़ज़ा फिल खमरि वल मैसिर व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाह व अनिस सलात फहल अंतुम मुंतहून। फरमाई शैतान चाहे थो त तव्हां खे अवां जे विच में दुश्मनी बुग़्ज़ पैदा करे, अवां जे विच में दुश्मनी बुग़्ज़ पैदा करे शराब जे ज़रिए ऐं जुआ जे ज़रिए। फरमाई हाणे तव्हां इन खां बाज़ ईंदो या न? अल्लाह अकबर। फहल अंतुम मुंतहून, बाज़ ईंदो, रुकजी वेंदो। जॾहिं आयत नाज़िल थी लखे रहमत हुजनि सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ते, तॾहिं दाह करे इंतहैना, ऐं परवरदिगार असांजा असीं बाज़ अची वियासूं, असां रुकजी वियासूं। टी आयत जॾहिं नाज़िल थी, सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु जे खां रिवायत आहे त अबू तलहा रज़ी अल्लाह अन्हु जे घर जे अंदरि शराब जी महफ़िल हले पई। अबू तलहा चवे थो आऊं शराब प्यारींदो पियो वञा, सहाबा किराम खे शराब प्यारे रहियो आहियां। तेसि ताईं घटी में हिकिड़ो आवाज़ ॿुधां थो त को माण्हू परो ॾेई रहियो आहे, ऐलान करे रहियो आहे, निदा ॾेई रहियो आहे। मूंखे चयो वियो तूं ॿाहिरि वञ, ॾिस केरु आहे, छा पियो चवे। ॿाहिरि वञा घिटी जे अंदरि त ॾिसां हिकिड़ो माण्हू ऐलान पियो करे त अल्लाह जे प्यारे पैगंबर ते क़ुरान मजीद नाज़िल थी चुको आहे ऐं अल्लाह ताला शराब खे हमेशा जे लाइ हराम करार ॾेई छॾियो। अल्लाह अकबर। ॾिसो पैगंबर जी इत्तबा कीअं थींदी आहे, पैगंबर जी पैरवी कीअं थींदी आहे। जॾहिं सहाबी वापसि आयो ऐं अची ॿुधाए थो त ऐलान ॾियण वारो चए पियो अल्लाह शराब खे हमेशा जे लाइ हराम करार ॾेई छॾियो आहे। अल्लाह अकबर। सहाबा किराम जेके शराब पी रहा हुआ, जिन जो शराब वात में हो, वात में उन्हनि घुरड़ियूं करे शराब खे ॿाहिरि कढियो। जिन हथ में प्यालो ऐं जाम हो उन्हनि जाम भञे छॾियो, हत्ता के एतिरे क़दर शराब ठहियल हो मदीने जे अंदरि जो मट भॻा विया, मदीने जूं घटियूं शराब सां वही। ही हदीसनि जा लफ़्ज़ आहिनि।
मदीने जूं घटियूं शराब सां वही अॼु जी बरसात वसंदी आहे। एॾो शराब हिसाब आहे किराम अल्लाह जो कम ते झुकी पिया। अॼु भई असां सोचियूं केतिरा मुस्लमान आहिनि, थी सघंदो अहिड़ा हुजनि जेके चवनि था अहले हदीस आहियां ऐं शराब पीअंदा हुजनि। अल्लाह जे नबी फरमायो शराब उम्मुल ख़बाइस आहे, बुछड़ाइनि जी मां आहे। बुछड़ाइनि जी मां आहे माना इन मज़ा बुछड़ायूं पैदा थीनि थियूं। जी सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे मौक़ूफ़न, इमाम नसाई आंदी आहे सही सनद सां गॾु, त अॻे उम्मतनि में हिकिड़ो माण्हू हो वॾो नेकोकार, उनखे हिकिड़ी औरत, बदकार औरत, बुरी औरत बुछड़ाई लाइ दावत ॾिनी, पर तॾहिं बि उहा दावत क़बूल कोन कई। उन माई सोचियो त हाणे हिनखे फासायां की। हिकिड़े जेकी बानी मोकिले थी ऐं चवे थी त हिकिड़ो मसइलो आहे जंहिंमें शादी तव्हांजी घुर्जे, छो त तव्हीं नेकोकार माण्हू आहियो, तव्हांखे शादी लाइ अचणो पवंदो। बानी वठी उन आलिम खे हली, हदीस लफ़्ज़ आहिनि, जीअं के दरवाज़े मज़ा क्रास करे बानी उहो दरवाज़ो बंदि कंदी अचे, तव्हांजो सभु दरवाज़ा बंदि करे छॾई, औरत जे साम्हूं वञी बीठो। औरत जो ॻाल्हि ॿुधो, या त मूंसां बुराई कर, या ही छोकिरो वेठो आहे हिते इनखे क़तल कर, या ही शराब जो जाम पियो आहे इनखे पी। टिनी मां हिकु कमु करणो पवंदो, या मूंसां बुराई कर, या छोकिरे खे क़तल कर, या शराब जो प्यालो पी। हिन सोचियो त क़तल करणु वॾो गुनाह आहे, छो करियां? ज़िना करणु बि वॾो गुनाह आहे, छो करियां? वरी बि शराब हुनजे सोच मुताबिक़, शराब जेको आहे वरी मुंहिंजे मुक़ाबले में कुझु हल्को गुनाह आहे। हुन औरत चयो जेकॾहिं कमु नथो करी इन मां को हिकिड़ो दाहूं कंदसि तो मुंहिंजी इज़त हथ विधा आहिनि। औरत जे पंहिंजी ते अचे त चङनि ख़ासनि जी इज़त धूड़ करे सघे थी। यादि रखी छॾियो, हीउ माण्हू बेगुनाह हो। सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम बेगुनाह हो। उन औरत में दरवाज़ा बंदि कया न, ऐं जॾहिं दरवाज़ा बंदि कयाई, यूसुफ अलैहिस्सलाम उथी भॻो पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ। सोचियो, मर्द इज़त पंहिंजी बचाइण लाइ भॻो आहे, औरत न। मर्द भॼे थो, इहा पाकमावी। पोयां खां कमीज़ खे जले थी, कमीज़ फाटी पई। अॻियां दरवाज़ो जेको बंदि हो सो खुलियो, तेसि ताईं हिकिड़ो माना त हुनजो मुड़ुसु माई जो बीठो आहे, जेके इमरत अज़ीज़ चयो आहे क़ुर जे अंदरि। नाला उनजा मुख़्तलिफ़ चया विया आहिनि, पर नालो क़ुर हदीस में किथे साबित कोन्हे। अज़ीज़ मिस्र जी घरवारी उहा बीठी आहे, पर उहा जेको उनजो मुड़ुसु बीठो आहे। जॾहिं पंहिंजे मुड़ुसु खे ॾिठाई फौरन पलटो खाधाई। हीउ क़ुर जो आयतो असांजे लाइ सम्झाणी आहे। बदकार औरत कॾहिं वफ़ादार न हूंदी, पंहिंजी सिर ते आई तव्हांखे माराईंदी, तव्हांखे माराईंदी। यादि रखी छॾियो, औरत पलटो खाधो न, पहिरियां जे मोहबत जूं दावाऊं पे कई, हाणे पलटो खाधाई। अज़ीज़ मिस्र खे चए जेको तुंहिंजे घर वारनि सां बुछड़ाई जो इरादो करे तंहिंजी सज़ा छा आहे? हालांकि बुछड़ाई जो इरादो पाण कयो हुआ यूसुफ अलैहिस्सलाम न, पर जॾहिं पकड़जी पई पलटो खाधाई। शहिद शाहिद मिन अहलिहा, अल्लाहु अकबर। उते उन माई जे घर वारनि मां हिकिड़ी शाहिदी ॾिनी। बाज़ उलमा हिकिड़ी रिवायत आंदी आहे त नंढड़ो हिकिड़ो ॿारु हो जंहिं इहा शाहिदी ॾिनी, पर रिवायत ज़ईफ़ आहे, अक़लन बि क़ाबिल क़बूल कोन्हे, सनदन बि ज़ईफ़ आहे, अक़लन बि क़ाबिल क़बूल कोन्हे। छो त अॻिते दलील पेश कयो आहे। जे नंढड़ो ॿारु हुजे हा उनखे दलील पेश करण जी ज़रूरत कोन हुई। नंढड़ो ॿारु जे कॾहिं ॻाल्हाए तॾहिं बि दलील आहे। यादि ॻाल्हि ज़हन में आई न? खीर पिया क ॿार जे करे उहो ॻाल्हाए चवे त बाबा हीउ बेगुनाह आहे, इहो ई चवणु काफ़ी आहे। दलील पेश करण जी ज़रूरत कोन्हे। उन दलील पेश कयो जंहिंमां सबूत मिले थो उहो जवान माण्हू हो, वॾो। उन चयो अज़ीज़ मिस्र खे, जेकॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज़ अॻियां खां फाटल आहे त पाण ॾोहारी आहे, पोयां खां फाटल आहे त तुंहिंजी घरवारी ॾोहारी आहे। इहो दलील ॿारड़ो पेश कोन कंदो, वॾो साहिब अक़ल माण्हू, सम्झू माण्हू। जॾहिं कमीज़ चेक कई वई त पोयां खां फाटल, माई ॾोहारी थी। हिते बि औरत चयो जेकॾहिं इन मां हिकिड़ो कमु नथो करी दाऊं कंदसि तो मुंहिंजी इज़त हथ विधाई। ॾिठे त हाणे इन में घटि सम्झां थो त गुनाह वारो कमु शराब जो प्यालो पी वियो।
सुनन नसाई सही सनद सां शराब पीअण खां पोइ वरी मज़ो आयुसि ॿियो मानो प्यारो पीताई टियों पीताई जॾहिं नशो तमामु घणो थियो पहिरीं उथी उन छोकिरे खे क़तल कयाई माई सां पुछड़ाई बि करे छॾी टेई कम थी विया शराब पीअण खां पोइ ज़िना बि कयाई शराब पीअण खां पोइ क़तल बि कयाई माना बेहयाई बदकारी बुराइयूं अल्लाह जो नबी चए थो शराब उन जी मां आहे पाण सहाबा खे नसीहत कंदे चवनि था त इन खां बचो इन्हा मिफ्ताउ कुल शर्रिन इन्हा मिफ्ताउ कुल शर्रिन शराब हर बुराई जी चाबी आहे जी चाबी सां माण्हू दरवाज़ो खोलींदो आहे न जेकॾहिं तव्हां शराब पीतो माना तव्हां बुराई जो दरवाज़ो खोले छॾियो अॼु जेकॾहिं को मुसलमान शराब पीए थो वही सोचे पाण सोगरा फरमाइनि था उनजी जेकॾहिं शराब पीए थो नशो थिए थो अल्लाह 40 ॾींहंनि ताईं उनजी नमाज़ क़बूल नथो करे 40 ॾींहंनि ताईं वही गौर करियो ऐं जेको लगातार शराब पीए थो आदी आहे उन जे लाइ हिकिड़ो वॾो ख़तरो आहे कंहिं बि टाइम ते मौत आयुसि वेंदो केॾां भई मौत ते यकीनात करे ईंदो आहे पतो हाणे त उहो दौर आहे मौत त आम थी वियो आहे उहो दौर विया हलिया जॾहिं माण्हू बीमार थींदा हुआ बिस्तरे दाख़िल थींदा हुआ अल्लाह जे नबी क़यामत जी निशानियुनि मज़ा जेके नंढियूं निशानियूं हिकिड़ी निशानी इहा बि ॿुधाई त ओचितो मौत ज़्यादा थींदो ऐं ॾिसो पिया खिल सां राति जो हमरा सुठो चङो भलो सुतो आहे सुबुह जो साह आई उहा हमरा राति जो शराब पी गाॾी में चढ़ियो एक्सीडेंट थी वियसि शराब पी सुतो दिलि जो दौरो पइजी वियसि वियो जहन्नम जे अंदरि आऊं कोन थो चवां मोहम्मद रसूलुल्लाह साहब पाण फरमाईंदा सलासतुन क़द हरम अल्लाहु अलैहिमुल जन्नह टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते रब जन्नत खे हराम करार ॾेई छॾियो जन्नत में दाख़िल कोन थींदो मुदमिनुल ख़मर पहिरें नंबर ते फरमाइनि था हमेशा शराब पीअण वारो आदी शराबी तव्हांजो पीअंदे पीअंदे मरी वञे अल्लाह जो नबी चए थो जन्नत उन ते हराम आहे केतिरा मुसलमान आहिनि उहे बि आहिनि जेके विकिरो बि कनि था इहा कहिड़ी कमाई इन कमाई खां ॿुॾी मरणु बहितर आहे हराम जी कमाई तूं सम्झी पियो शराब ॿियनि खे विकिणां पियो ठाहे ॾियां पियो पहचाया पियो मूं ते ॾोह कोन्हे अल्लाह जे नबी ठाहिण वारे खे ठाराइण वारे खे खणी पहचाइण वारे खे जे ताईं पहचायो वञे ऐं ॾही तव्हांखे ॿुधायां थो उन्हनि सभिनी ते लानत कई पाण फल लान अल्लाहुल ख़बर अल्लाह जी लानत आहे ख़ुदि शराब ते शराब लानती शइ आहे व शारिबहा पीअण वारे ते व साक़िहा प्यारण वारे ते व आसिरा ठाहिण वारे ते व मोतसिरा ठाराइण वारे ते व बायहा विकिणण वारे ते व मुफ्ताहा ख़रीद करण वारे ते उन खां पोइ फरमाईंदा व हामिलहा खणी पहचाइण वारे ते वल महमूलत इलाही ते ताईं खणी पहचायो वञे व आकिल समनहा उन जो मुल टैक्स खाइण वारो उन ते अल्लाह जी लानत आहे 10 लानतूं सिर्फ़ शराब जे सिलसिले सिर्फ़ शराब जे सिलसिले में वही सोचियो ठाहिण वारो ठाराइण वारो विकिणण वारो ख़रीद करण वारो खणी पहचाइण वारो जे ताईं पहचायो वञे मुल खाइण वारो प्यारण वारो पीअण वारो सभिनी ते अल्लाह जे नबी लानत कई ये न समझो दादा आऊं शराब ॿिए ते पहचायां पियो तंहिंजे करे मुंहिंजो ॾोह कोन्हे बल्कि अल्लाह जे नबी फरमायो त जेकॾहिं मोमिन खे ख़बर पइजी वञे त फलाणी दावत या दस्तरखान उते शराब जो दौर हले पियो उते वञे ई न मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला यकुद अला माइदतिन तुदारु अलैहिल ख़म्र जॾहिं अल्लाह क़यामत ते ईमान आहे अहिड़ी दावत में न वञे अहिड़े दस्तरखान ते न वञे जिते शराब जो दौर हलंदड़ आहे अॼु केतिरियूं दावतूं आहिनि शादी जूं तव्हां ख़बर आहे न ख़बर आहे हुन पासे शराब हले पियो के वॾेरे जी दावत आहे रईस जी दावत आहे असीं दोस्ती निभाइण लाइ वेंदा आहियूं अदा नाराज़ थी पियो त मुंहिंजा कम कोन कंदो मुंहिंजा कम कोन थींदा इहो तुंहिंजो ईमान बिल्लाह जी कमज़ोरी आहे ही कम छा कंदा जेके असां जहिड़ा पेनू कम त रब्बुल आलमीन करण वारो आहे अल्लाह जे करे जेकॾहिं तोखे नाराज़ कयो यादि रख रब तोखे कॾहिं कोन छॾींदो ऐं रब जे
जी नाराज़गी जे बावजूद तो के राज़ी करण जी कोशिश कई, रब त नाराज़ थी चुको पर वो मानू राज़ी कोन थी। तू समझी भई राज़ी थींदो न, तो रब के नाराज़ करे छॾियो आहे, इहो राज़ी कोन थींदई। इन हथ में आहे छा कंदो असांखे? नौकरियूं जे हथ में, रोज़गार जे हथ में आहे। ख़बर पइजी वञे वॾेरो आहे, रईस आहे, MP आहे, ML आहे, शराब जो दौर हलाए पियो, उन मजलिस जे अंदरि वञण जी ज़रूरत ई न आहे। जेकॾहिं वञो था तव्हीं बि ॾोहारी, तव्हां उन्हनि जेतिरा ॾोहारी। दोस्तो, ही शराब इंतहाई बुरी शइ आहे, जंहिंखे बुछड़ाईंदी मां करार ॾिनो, एॾी आहे ख़राब शइ आहे। अॼु भई सोचियो असां मुसलमान सिर्फ़ शराब न, अॻ में ॿुधाए चुका आहे हर नशे वारी शइ उहा ख़मर आहे, शराब, चर्स। केतिरा पीअनि था, केतिरा आहिनि जेके भंग पीअनि था। भंग हलाल आहे। बाद फ़िक़ही किताब ने भंग खे हलाल करार ॾिनो वियो आहे। अहिड़ा बदनसीब आहिनि जिन भंग खे हलाल चयो आहे। भंग में नशो कोन्हे छा? अल्लाह जो नबी चए थो कुल्लु मुस्किरिन हरामुन, हर शइ जेका नशो करे थी हराम आहे। जेको मवाली कोन्हे, हिकिड़ो प्यालो तो पी ॾेखारे, दिमाग़ी फिरी वेंदुसि। हिकिड़े प्याले पीअण सां भंग जो हराम आहे, गांजो हराम आहे, हीरोइन हराम आहे, हता के सफ़ीना जेका तव्हां इस्तेमाल करियो पिया इहा जाइज़ कोन्हे। ही सफ़ीना जेका तव्हां इस्तेमाल करियो पिया वॾे पैमाने ते, चङा ख़ासा मज़हबी माण्हू ॾाढ़ी वारा, छा इहा शइ हलाल आहे? शेख इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैह खां माण्हू पुछियोसीं, जेके माण्हू सिगरेट पीअनि था, शेख चयो हराम आहे पीअण, या फतवा ग़लत आहे त मकरूह आहे, या हुननि जी फतवा आहे, अहले हक़ उलमा जी फतवा आहे इहो सिगरेट पीअण हराम आहे। छाजे करे? टे वॾा नुक़सान आहिनि। पहिरियों नुक़सान, तव्हां पंहिंजी सिहत तबाह पिया करियो। ऐं अल्लाह ताला छा फरमायो? वला तक़्तुलू अनफुसकुम, पंहिंजो पाण खे क़त्ल न करियो, तव्हीं पंहिंजो पाण खे मारियो पिया। सिगरेट पीअण वारे खे कैंसर जा इम्कान बि ज़्यादा, दिलि जे दौरे जा इम्कान बि ज़्यादा, जेको सिगरेट लगातार वापराए थो। हिकिड़ो नुक़सान वॾो। ॿियो नुक़सान पैसनि जी तबाही, फज़ूल ख़र्च शैताननि जा ॿाहिरि आहिनि। टियों वॾो नुक़सान, वात में बदबू। कॾहिं वुज़ू पिया कंदा आहियूं, भरिसां अची वेंदा आहिनि। इहे बीड़ी पीअण वारा, दिलि चवंदी आहे भरिसां न वेह त सुठो आहे, एॾी बदबू हूंदी आहे वात में। अल्लाह जे नबी तो उनखे बि रोकियो आहे जेको कचो बसर खाई, थूम खाई मस्जिद में अचे। पाण फरमाईंदा, हज़रत उमर चवे थो उनखे झले असीं उन दौर में बकीउल ग़रक़त ताईं, जन्नतुल बकी ताईं परे करे ईंदासीं। बसर हलाल आहे न, हराम तो कोन्हे। थूम हलाल आहे न, हराम तो कोन्हे। पर वात में बदबू, मस्जिद के अंदर जेके मलाइक मौजूद आहिनि तिन खे तकलीफ़ महसूस थिए थी। अल्लाह जे नबी फरमायो कचो बसर, कचो थूम खाई मस्जिद में न अचे। तू बीड़ी जेका हराम शइ उनखे इस्तेमाल करे मस्जिद में अची थो। वात मां बदबू जा भभका, ॾंदनि जी हालत ॾिस, इहा बि शइ हराम आहे। सफ़ी नाम जाइज़ कोन्हे। ऐं पोइ हालत छा आहे? आऊं डॉक्टर में ख़बर आहे, 25 सालनि जा नौजवान ताक़त मंझि न आई कोन्हे, रिटायरमेंट जो ऐलान करे चुका आहिनि 25 सालनि जी उमिरि जे अंदरि। शर्म जो मक़ाम कोन्हे? शादियूं था करियो, कहिड़े मुंहं सां शादी कंदो? 25 सालनि जी उमिरि में ताक़त ख़तम, इन नशनि जे करे। माण्हू असां सां राब्तो कंदा था, ख़बर आहे न, डॉक्टर हुजण जे नाते। पुछूं था बाबा सफ़ीना वापरायो पिया? हा साईं, पंहिंजे हथनि सां पंहिंजो कमु पिया लाइ। हीउ बुछड़ाइनि जो वधण जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे न, शादियूं करियो था तव्हां, औरत जो हक़ अदा ई कोन था करियो। पोइ बुछड़ायूं थींदियूं या कोन थींदियूं? बेहयाई थींदी या कोन थींदी? हिकिड़ो सहाबी घरवारी जे बिस्तरे जे वेझो नथो वञे, अल्लाह जो पैगंबर नाराज़ थियो। हिते बि नशा कंदो, कहिड़ी ताक़त तव्हां में रहंदी? 25 सालनि जा तव्हीं पोढ़ा थी चुका आहियो, का शइ अंदरि तव्हांजे कोन्हे। अल्लाह जा बानो, हर नशो हराम आहे, यादि रखी। हर नशो छो नथा छॾे सघो? साईं छॾे कोन थो। ऐं चवंदो अल्लाह जो ख़ौफ़ हुजे न, कि साहबा छॾे ॾिनो तव्हीं छॾे सघो था। रब जो ख़ौफ़ हुजे। रब जो ख़ौफ़ न आहे त पोइ हर शइ तव्हांजे लाइ आसान आहे। दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा करियो त हराम आहे। रब खां दुआऊं घुरो, चंद ॾींहं तकलीफ़ थींदी यकीनन, उन खां पोइ तव्हांजी ज़िंदगी बहितरीन थी वेंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो ॿी शइ जेका परहेज़ करियो, उहा कहिड़ी? फरमाई मैसर, जुआ।
अॼु जवाब है न पान वटि। जवाब छा खे चइबो आहे? जंहिं ते तव्हां शर्त लॻायो कंहिं बि शइ ते कामयाब थी वञो त मूंखे पैसा मिलनि, कामयाब न थियो तव्हांजो नुक़सान थिए। केतिरियूं सूरतूं आहिनि। माण्हू ताश खेॾनि था, जुआ आहे। हिकिड़ी ताश ख़ाली खेॾनि था बिना पैसनि जे, उहा बि जाइज़ कोन्हे, वक़्त जो ज़ियान आहे, उहा बि शइ फुज़ूल आहे। मोमिन पंहिंजो टाइम इन्हनि शयुनि में तबाह कोन कंदो आहे। पर जेकॾहिं पैसनि ते खेॾे थो, आहिनि जुआ आहे। ही तव्हांजा प्राइज़ बॉन्ड जुआ आहिनि, रांदियुनि ते सिटा लॻाइण जुआ आहे, तव्हांजी बीमा पॉलिसी जुआ आहे। ही सभु जुआ जा क़िस्म आहिनि जेके असांजे मुआशरे में हलनि पिया। या जेके सिमा ओचितो माना वॾियूं वॾियूं स्कीमूं इनामी जारी कंदा आहिनि, इहे बि जुआ जा क़िस्म आहिनि। अल्लाह जा बानो, मोमिन उहा जेको शक वारी शइ खां बि बचंदो आहे, शक वारी शइ खां बि। ही त जुआ जा क़िस्म आहिनि, मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, तव्हां उनखे अपनायो पिया। अल्लाह तुर खे हराम करार ॾिनो आहे। बिना महिनत ओचितो पैसा मिली विया, छाजे लाइ मिलिया? छो मिलिया? का तव्हां महिनत कोन कई, को पैसो तव्हां किथे कारोबार में, कारोबार हलाल आहे न, अल्लाह उनखे हलाल करार ॾिनो आहे। ही व्याज या जुआ उनखे अल्लाह हलाल करार कोन ॾिनो आहे। त हर अहिड़ो कमु यादि रखी छॾियो जंहिंमें इहे अवां पैसा लॻायो था, शर्त लॻायो था, इहे सभु जा सभु व्याज जो क़िस्म आहिनि। मोमिन शयुनि में हिसो कोन वठंदो आहे। अॻिते फरमायाई वल अंसाब, अंसाब जी माना छा आहे? मके जा जेके बुत परस्त हूंदा हुआ, उहे के हिकु जॻह ते को पत्थर खोड़े छॾींदा हुआ। नसब जी माना खोड़ण, खोड़े छॾींदा हुआ। बुत खोड़ींदा हुआ या ज़मीन में पत्थर खोड़ींदा हुआ, उते वञी जानवर ज़बह कंदा हुआ, कुर्बानियूं कंदा हुआ। उनखे पाण आस्थानूं बि चऊं था। हू बुतनि जी पूॼा कंदा हुआ, कुर्बानियूं कंदा हुआ। असां मुसलमान छा था करियूं? दरगाहनि ते वञी जानवर कुर्बान करियूं था, दरगाहनि ते वञी नज़रो न्याज़ करियूं था। यादि रखी छॾियो इहो नुक़्तो, अल्लाह खां सवाइ गैरुल्लाह जे लाइ जिते बि कुर्बानी कई वञे, चाहे उहो बुतनि जी जॻह हुजे, चाहे का क़बर हुजे, उहा शइ आस्थान आहे। ऐं आस्थान ते कुर्बानी करणु हराम। केतिरा मुसलमान जेके जानवर काए था वञनि दरगाहनि ते, ॾिसूं पिया खिल सां, पाॾा कयो वञनि, कुकड़ कयो वञनि, उते जानवर ज़बर करणु आहिनि, हराम आहे। वमा ज़ुबे अलन नुस्ब, अल्लाह ताला फरमायो सूरह माइदा जे शुरू में, जेके जानवर आस्थाननि ते कुठा वञनि से बि हराम आहिनि। भले बकरी हलाल आहे, पर काहे आस्थान ते वञी थो, उते ज़बह करी थो, रब खे राज़ी करण जी तुंहिंजी नियत आहे ई कोन। रब खे राज़ी करण जी नियत हुजे त घर में कुर्बान करी आहे न, उते दरगाह ते काहे छो वियो? कुर्बानी इबादत आहे, नज़रो न्याज़ इबादत आहे, अल्लाह खां सवाइ कंहिंजे नाले कोन थींदी। फरमाई वल अज़लाम, उन ज़माने में छा कंदा मुशरिकीन मक्का? उहे फाल कढंदा हुआ तीर जे ज़रिए। हिते किन मुतरजम जेके सिंधी जा तर्जुमे कढण वारा आहिनि, तिन ढारा बि चयो आहे। ढारा बि हणंदा आहिनि न माण्हू, ही कमु कजे या न कजे। अञा बि अहिड़ा फ़क़ीर हलनि पिया। मूंखे यादि आहे, मुंहिंजी ड्यूटी हूंदी अब्दुल्ला बड़ो जे अंदरि, हिकिड़ो सामी फ़क़ीर हिकिड़ी घोड़ी ते ईंदो हो। 1991 जी ॻाल्हि पियो करियां। घोड़ी ते ईंदो ऐं असांजा मुसलमान शर्म जो मक़ाम आहे, उनखां ढारू हणाईंदा, जेको पाण पियो पिले। हू पाण पिले पियो, उनखां ढारा पिया हणाइनि। मुंहिंजी शादी कॾहिं थींदी, मुंहिंजो कारोबार कॾहिं खुलंदो, मुंहिंजी मरण जो मक़ाम आहे। ही मुसलमान ई तूं हिकिड़े हिंदू खां, बुतनि जे पुजारी खां छा इस्लाम जी अज़मत ऐं केतिरो तो पंहिंजो पाण खे किरायो, उनखां धारा पिया हणाइनि। ही धारा हणी तोखे ॿुधाईंदो तुंहिंजो नसीब छा ॾिनो। कंहिंखे ख़बर कोन्हे त सुभाणे बि छा थींदो, सवाइ मुंहिंजे परवरदिगार खे, मुंहिंजे पैगंबर खे बि ख़बर कोन्हे सुभाणे छा थींदो। मा यालमु मा फी गदन इल्लल्लाह, सुभाणे छा थींदो अल्लाह खां सवाइ को ॼाणे ई कोन थो। जेके पंहिंजी ख़बर कोन्हे तंहिंखां तव्हीं धारा पिया हणायो। जेको पाण पियो पिले चंद रुपयनि जे लाइ घोड़ी ते पियो हले, उनखां तव्हीं धारा पिया हणायो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे या कोन्हे? अल्लाह जा बानो, छा थींदो रब खां सवाइ कंहिंखे मालूम कोन्हे। चाहियो था त मुसीबतनि मज़ा निकिरां, दरवाज़ो खुलियो पियो आहे न। उथो राति जो कोई पर बीमारी आहे, तंगदस्ती आहे, परेशानियूं आहिनि। जॾहिं सॼी दुनिया सुतल हुजे, पंहिंजे रब जे साम्हूं ॻोढ़ा ॻाड़ियो।
या दरवाज़ो रब तव्हां खे पुकारे पियो मुंहिंजा बानो, केरु जो मूंखां सुवाल करे उनखे अता करियां, केरु जो पंहिंजा गुनाह माफ़ करण जे लाइ मूंखां मग़फ़िरत तलब करे उनजा गुनाह माफ़ करे छॾियां। रब्बुल आलमीन तव्हां खे पुकारे रहियो आहे जेसि ताईं फजर थिए असीं जेके सुता पिया बिस्तरनि ते। दरवाज़ो खुलियो पिया पर कॾहिं त अखियूं खोलियूं आहिनि, उहो असांजो परवरदिगार असांखे सॾे पियो। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला हिते क़ुरान में 4 इहे बुरायूं ॿुधायूं। उनखां सवाइ असांजे मुआशरे में मोहतरम साईं मोहम्मद इकबाल समूह हफ़िज़हुल्लाह मूंखे ॿुधायो, जेको अॼोके प्रोग्राम जो माना मुहतमिम आहे, अल्लाह जज़ा ख़ैर अता फरमाए। उन मूंखे ॿुधायो त डॉक्टर साहब ॿियूं बि त बीमारियूं आहिनि, हर जॻह ते आहिनि, उहो तव्हांजो इलाइक़ो न, हर जाइ ते आहिनि तक़रीबन। पंहिंजे वालिदैन जो हक़ न सुञाणनि, औलाद जो हक़ न सुञाणनि, या वॾी माना त कमज़ोरी आहे। अहल हदीस जेको हूंदो आहे उनखे हर शइ जी ॼाण हूंदी आहे, पाण पढ़े, उलमा खां पुछे, सम्झ में न अचे ॻाल्हि उलमा सां राब्तो करे। सही ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई आहे, वालिदैन जो हक़ केतिरो आहे, माउ पीउ जो केतिरो हक़ आहे, अल्लाह खां पोइ अल्लाह जे बाननि में सभ खां वॾो हक़ कंहिंजो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सां, ऐं उन खां पोइ हक़ कंहिंजो आहे माउ ऐं पीउ जो। क़ुरान खोलियो, अल्लाह केतिरनि जायुनि ते आऊं हैरान थी वेंदा रहिया, पहिरीं पंहिंजे हक़ जो ज़िक्र कयो, फौरन बाद में विच में सिर्फ़ वाव अतफ़ आहे, अल्लाह माउ पीउ जे हक़ जो ज़िक्र कयो। वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihसाना, सिर्फ़ वाव विच में आहे। तव्हां जब फ़ैसिलो करे छॾियो आहे तव्हां हिकु अल्लाह जी इबादत कंदो ऐं पंहिंजे माउ पीउ सां सुहिणो सलूक कंदो। ॿी जॻह ते फरमायाई अनिश्कुर ली वले वालिदैक, मुंहिंजो शुक्र अदा कर, पंहिंजे वालिदैन जो बि शुक्र अदा कर। क़ुरान भरियो पियो आहे। अॼु असांजे मुआशरे में केतिरा मुस्लमान आहिनि अल्लाह जा बाना जेके माउ पीउ जी का बि इज़त कोन था कनि, धक हणंदा आहिनि, गार गंद कंदा आहिनि, हत्ता के बाद बदनसीब अल्लाह अकबर रब दौलतूं ॾिनियूं हूंदियूं आहिनि, कॾहिं माउ ऐं पीउ खे ख़र्ची बि कोन ॾींदा आहिनि। एतिरा बदबख़्त इंसान आहिनि, एतिरा बदनसीब इहे लफ़्ज़ मूं पाण ॿुधा आहिनि त बाबा जेकॾहिं 5 भाउ रहियूं, छा मूं ठीको खयो आहे अम्मा जो ऐं बाबा जो? कहिड़ो बदनसीब आहे, अम्मा ऐं बाबा जो छा मूं ठीको कयो आहे? अरे ज़ालिम, हर बा उन ते फर्ज़ आहे माउ पीउ जी ख़िदमत, तोखे पंहिंजो हिसाब ॾियणो पवंदो, तूं पंहिंजी क़बर में वेंदे। जेकॾहिं हिकिड़ो भाउ करे पियो इन जो मक़सदु कोन्हे तूं छॾे ॾे, रब तोखां पुछा कंदो, तो माउ पीउ जी ख़िदमत कई आहे न? असांजा असलाफ ते ॾिसो केतिरी जेका माना त इज़त कंदा हुआ, केतिरो एहतराम कंदा हुआ, हुस्न सलूक कंदा हुआ। माउ पीउ त पढ़े रहिया पीउ जे दोस्तनि सां। अबू बुरदा साहबिया रज़ी अल्लाह अन्हु आयो मदीने, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर खे ख़बर पई त अबू बुरदा आयो आहे, पहुची वियो मुलाक़ात लाइ। चई ख़बर थी छो आयो आहियां मिलण छो आयो आहियां? ॾिसो कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे मक़सद बि ॿुधाए, इहा रियाकारी कोन्हे, तव्हां त दीन वधीक वाज़े थिए, दीन जी ॻाल्हि पधरी थी वञे, न ॿुधाया त हुनखे ख़बर कोन पवे न इन शइ जी। छा चई? इन लाइ मिलण आयो आहियां जो अल्लाह जे नबी खां ॿुधमि त जेको माण्हू चाहे थो त आउं पंहिंजे पीउ सां नेकी करियां क़बर में माना छा, पीउ गुज़ारे चुको आहे, क़बर में पियो आहे, उन सां नेकी करियां। उनखे घुर्जे पीउ जी वफ़ात खां पोइ पंहिंजे पीउ जे भाइरनि ऐं दोस्तनि सां तालुकात ॻंढे। आउं चाहियां थो त उहे तालुकात ॻंढियां, इन जे लाइ हली आयो आहियां। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर, इहो साॼो सैयदना अब्दुल्लाह बिन उमर अज़मत ॾिसो, सही मुस्लिम जी रिवायत आहे, वञे पियो गॾ ते सुवार आहे, हिकिड़े माण्हू खे ॾिसे थो, अल्लाहु अकबर, आहे आराबी, वीचारो ॿारहाड़ी जो आहे, कोठाणू आहे, पर अब्दुल्लाह बिन उमर नथो पंहिंजे उन सुवारी तां गॾ तां। अल्लाहु अकबर, अज़मत ॾिसो सहाबा किराम जी। लही उनखे सॾे थो, पंहिंजो पटको लाए उनजे मथे ते रखियईं, गॾ उनजे हवाले कयईं। माण्हू जेके गॾ हुआ तिन चयो अब्दुल्लाह ही त हिकिड़ो ॿारहाड़ी जो माण्हू आहे, थोरो घणो ॾियो हा तॾहिं बि राज़ी थी वञे हा, तव्हां पटको बि ॾेई छॾियो, तव्हां पंहिंजी सुवारी बि ॾेई छॾी। जी ख़बर अथई केरु आहे? हिन जो पीउ मुंहिंजे वालिद उमर बिन ख़त्ताब जो दोस्त हो। अल्लाहु अकबर, हिन जो पीउ मुंहिंजे वालिद उमर बिन ख़त्ताब जो दोस्त हो। ऐं अल्लाह जे नबी फरमायो सभ खां वॾी नेकी ही आहे जो पीउ जी जेके दोस्त आहिनि पीउ जा उन सां उसने सलूक कयो वञे। अॼु पाण खे अहसासु आहे, हर माण्हू ॼाणे थो त मुंहिंजे पीउ जा कहिड़ा दोस्त हुआ, कॾहिं हली विया आहियूं?
हली वियासीं पंहिंजे पीउ जे दोस्तनि वटि, उनजी इज़त करियूं, एहतराम करियूं। कॾहिं को वीचारो मजबूर आहे, माली ताउन करियूं। कॾहिं एहसास थियो त मुंहिंजे पीउ जा दोस्त न, वञी इज़त करियां उन्हनि जी। ही दीन आहे, अल्लाह जे नबी जो फरमान आहे। अल्लाहु अकबर। इस्लाम ते एतिरे क़दर माना वालिदैन सां हुस्न सुलूक जो हुक्म ॾिनो आहे, उन दोस्तनि सां। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़े पोड़े खे ॾिठो त वॼे पियो, नौजवान बि गॾु आहे। नौजवान खे सॾे थो, हेॾां थी केरु आहे? चई मुंहिंजो अबू आहे, पीउ आहे, वालिद आहे। चई जेकॾहिं तुंहिंजो वालिद आहे, टे नसीहतूं करियां थो, विसारजा न। कॾहिं पीउ खे नालो वठी सॾु न कजां, जॾहिं बि सॾु करी बाबा अब्बा इज़त सां, कॾहिं नालो वठी न। ऐं ॿी ॻाल्हि, जॾहिं तूं हली त पंहिंजे पीउ जे अॻियां न निकर, पीउ तुंहिंजे अॻियां हुजे, भले तूं 20 ग्रेड जो ऑफिसर छो न हुजे, तोखे पोयां हलणो आहे, वालिद अॻियां हलंदो। उहे माण्हू कहिड़ा बेहया हूंदा आहिनि, बाक़ाइदे अॻियां सीट जी वेठा हूंदा आहिनि पंहिंजी कार में, पीउ वीचारो पोयां सीट ते वेठो आहे। ऐं 20 ग्रेड जो ऑफिसर, तूं 20 ग्रेड जो आसमान ते पइजी वियो छा? कहिड़ी तुंहिंजी हैसियत आहे पीउ जे मुक़ाबले में? पीउ खे अॻियां विया, तुंहिंजे वालिद जो तो ते हक़ आहे, उनखे अॻियां विया, तूं पोयां वे। अल्लाह जे पैगंबर जे साहबी खे छा चयो? अबू हुरैरा, पीउ जे अॻियां न हलजां। असां में अहिड़ा नौजवान हूंदा पीउ जे अॻियां हलंदा आहिनि, अहिड़ा बदनसीब आहिनि पीउ जे साम्हूं सिगरेट पिया पीअंदा आहिनि न, अहिड़ा बदनसीब आहिनि पीउ जे साम्हूं गार गद पिया कंदा आहिनि, पीउ जे साम्हूं फैश ॻाल्हियूं पिया कंदा आहिनि। उनमें ॾोह उन्हनि पीअरनि जो बि आहे, वालिदैन जो बि आहे। जिन औलाद जी तरबियत न सही कई, तव्हां बि जॾहिं पंहिंजे औलाद जे साम्हूं बेहयाई वारी ॻाल्हियूं कंदो, बकवास कंदो, फज़ूल कमु कंदो, सही सिधी ॻाल्हि औलाद तव्हां खां सिखंदो न, औलाद तव्हां खां सिखंदो। ऐं टी नसीहत कहिड़ी? चवे थो अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए, के जॻह ते वेहण जो मौक़ो मिले, यादि रखो, यादि रख, पहिरियां ई तुंहिंजो पीउ वे, उन खां अॻु में वेहजा न। कंहिं जॻह ते वञो था, वियो था, पहिरियों तुंहिंजो पीउ ज़मीन ते वेह, कंहिं ॿी जॻह ते वे, उन खां पोइ तोखे वेहणो आहे। हीअ असांजा सलाह अंदाज़ो लॻायो, केतिरियूं नसीहतूं करे विया, केतिरियूं नसीहतूं। उन खां पोइ औलाद जे हवाले सां तव्हां ॾिसो दीन इस्लाम केतिरो ताक़ीद कयो आहे। असां मां घणनि दोस्तनि खे औलाद हक़ ई मालूम कोन्हे, ऐं पोइ नतीजो छा थो निकिरे? औलाद बेहया बि थियो वञे, उनखे बि दीन जी का ख़बर कोन्हे, पीउ खे बि ख़बर का कोन्हे, सॼो घर बेदीनी जो माहौल। जॾहिं तव्हांजो ॿार पैदा थिए थो, सभ खां पहिरियों हक़ उनजो इहो आहे, औलाद जो नालो सुठो रखो, छो त हू त वीचारो बेख़बर आहे न, उन नंढड़े खे कहिड़ी ख़बर? वालिदैन जो फर्ज़ आहे नालो सुठो रखनि। अहिड़ो नालो न जंहिंमें शिरक हुजे, अहिड़ो नालो न हुजे जंहिंमें तकबर हुजे, अहिड़ो नालो न जंहिंजी माना मनफ़ी हुजे। ॾिसो को माण्हू पंहिंजे पुट जो नालो रखे थो, इमाम ॾिनू, पीर ॾिनू, अली ॾिनू। अल्लाह जा बानो, औलाद ॾियण वारो को सैयदना अली कोन्हे, को पीर कोन्हे, को इमाम कोन्हे, औलाद ॾियण वारो सिर्फ़ रब्बुल आलमीन। नालो बदलाए छॾियो, पाण सुगड़ा ख़राब नालो बदलाए छॾींदा हुआ। उन ज़माने में माण्हुनि अहिड़ा नाला रखिया, हिकिड़े नालो रखियो अब्दु वद, वद जो बानू, पाण नालो बदलाए चवनि था तूं अब्दुल्लाह ही, अॼु खां पोइ अल्लाह जो बानू आहीं, नालो बदलाए छॾियो। जेकॾहिं शिरक जो नालो तव्हांजे माइटनि में रखण जी कोशिशि करियो, मुमकिन आहे त बदलाए छॾियो। जेकॾहिं मुमकिन आहे त बाज़ औक़ात जेकॾहिं सभु रिकॉर्ड ठही वेंदा आहिनि, पोइ ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी वेंदी आहे। बहरहाल पंहिंजे दोस्तनि खे मशहूरु करे सघो था, शिरक जो नालो न हुजे ऐं मनफ़ी माना न हुजे। मनफ़ी माना हिकिड़ी छोकिरी खजी आई नबी साहब जो नंढड़ी हुजे, नालो छा? थी आसिया, ऐं साद सां माना नाफ़रमान या गुनाहगार। पाण फरमाईंदा नालो बदलाइस, नालो रखीस जमीला, सुहिणी। हिकिड़ी छोकिरी आई, नालो बर्रा, नेकोकार, माना पंहिंजो पाण खे वॾो ॿधाइण। पाण सुगड़ा फरमाइनि था केरु नेकोकार? रब्बुल आलमीन ॼाणे थो। अहिड़ा नाला बि न रखो। कॾहिं कॾहिं छोकिरी नालो ईमान, ऐं पोइ बाज़ दफ़ा अहिड़ा ख़तरनाक जवाब ईंदा आहिनि जेके इंतहाई हाञेकार हूंदा आहिनि। केरु थी पुछे थो बाबा ईमान घर में आहे? कि ईमान घर में कोन्हे। अस्तग़फिरुल्लाह, छा तव्हां जवाब ॾियो? तव्हां त नारो रखियो आहे, पर माना ॾिसो केॾी ख़तरनाक निकिती आहे। घर में ईमान कोन्हे। इस्लाम अहिड़नि ख़राब नालनि खां बि रोकियो आहे। अल्लाह जो नबी सुहिणो सुठो शुगून वठंदो, ख़राब शुगून न।
सुठो शुगुन वठण घुर्जे नाले मजा, हिते नालो ही ख़राब है। अल्लाह अकबर। औलाद जो ॿियो हक़ कहिड़ो आहे, जॾहिं समझदार थी यादि रखी छॾियो तौहीद सम्झायो। केतिरा अहले हदीस राव सुञाणा जिन जा औलाद शिरक में गर्क, तावीज़ गिची में ॿधा पिया आहिनि, धागा ॿधा पिया आहिनि, धागा ऐं तावीज़। पढ़ियल लिखियल माण्हू नज़र लॻी न वञे, अल्लाह जा बाना ही धागा ऐं तावीज़ तव्हांखे बचाईंदा? केरु तव्हांखे चयो आहे? हीअ त शिरक आहे, हीअ त शयूं शिरक आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजे औलाद जी तरबियत सही करियो आहे त अॼु इहे धागा कोन ॿधे आहे, इहे तावीज़ कोन ॿधे आहे। अल्लाह जो प्यारो पैगंबर पंहिंजे नंढड़े सोट अब्दुल्लाह बिन अब्बास खे केॾियूं सुहिणियूं नसीहतूं कयूं। इज़ा सअल्त फस्अलिल्लाह, अब्दुल्लाह जॾहिं सुवाल करी हिकिड़े अल्लाह खां सुवाल कर। व इज़स्तअंत, जॾहिं मदद तलब करी हिकु अल्लाह खां मदद तलब कर। सैयदना लुकमान पंहिंजे पुट खे छा चयो? वसियतूं कयईं, नसीहतूं कयईं न। पहिरीं नसीहत ला तुश्रिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ऐं पुटड़ा, अल्लाह सां कंहिं शइ खे शरीक न कजां, शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे। मुंहिंजो नानू हाजी अबू बकर अल्लाह जो रखे रहमत हुजनि, हिकिड़ो सादो माण्हू हो, तालीम याफ़्ता बि कोन हो। मूंखे यादि आहे नंढपण खां वठी असांजे घर जे अंदरि जॾहिं बि का ॻाल्हि थींदी, मुंहिंजो नानू हर वक़्तु शिरक जो रद्द कंदो रहे। उहे ॻाल्हियूं दिलि में वही रहियूं दिलि जे अंदरि रासिख़ थी वयूं। असल दीन तौहीद आहे। नाने जी तालीम जे करे पंहिंजे घर जे अंदरि मुंहिंजो जुमिलो यादि रखो, रब जो ज़्यादा खां ज़्यादा शान बयानु कयो जेतिरो थी सघे। अल्लाह खे पंहिंजी हमद सभ खां वधीक महबूब आहे। ॿियनि जी तारीफ़ हद में कभी अॻिते कोन वञिबो, चाहे पैगंबर छो न हुजे, लेकिन रब्बुल आलमीन जी जेतिरी तारीफ़ करे सघो था करियो। सभु तारीफ़ उनजे लाइक़ आहिनि, सभिनी तारीफ़ जो हक़दार सिर्फ़ रब्बुल आलमीन आहे। पंहिंजे घर जे अंदरि औलाद जे साम्हूं हर वक़्तु अल्लाह जो शान बयानु कंदा रहो, हर वक़्तु यादि रखी छॾियो। रब जी तव्हांखे मदद बि थींदी, अव्हां जे अंदरि गैर मामूली ताक़त अची वेंदी तौहीद बयानु करण जे करे। मुंहिंजो जुमिलो यादि रखो, जॾहिं रब जी तौहीद बयानु कंदो, मूं पंहिंजी ज़िंदगी में केतिरा दफ़ा तजुर्बा कया आहिनि। तबियत सही न हुई, बुखार हो, कमज़ोरी हुई, अल्लाह जी तौहीद बयानु कई, गैर मामूली ताक़त अची वई। शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह असांजो उस्ताद, मूंखे यादि आहे, अबरड़ो माण्हू, हेॾा ओझागा, पर गैर मामूली ताक़त छाजे करे हुई? अल्लाह जी तौहीद बयानु करण जे करे। जॾहिं रब जी तौहीद बयानु कंदो, रब तव्हांखे उहा तौफ़ीक़ ॾींदो जो तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो। यादि रखी छॾियो, ॿियनि मौज़ुनि में उहा शइ कोन्हे। हिन तौहीद जे मौज़ू में रब एॾी बरकत रखी आहे, एॾी बरकत आहे तौहीद बयानु करण जे अंदरि। तंहिंजे करे पंहिंजे औलाद खे इहे सम्झाणियूं ॾियो। अॼु ॾिसो पिया असांजी हालतूं मुल्क जूं छा आहिनि, छा हिंदुस्तान जी हालत जे असां मुस्लमान भाइर वेठा आहिनि। असांजी हिकिड़ी भेण वेचारी बुरको पाए लंघे थी, बदमाशन छा उनखे तंग करण जी कोशिश कई आहे। हिकिड़ी असांजी भेण, मुसलमान असांजो भाउ आहे न, औरत असांजी भेण आहे, चाहे दुनिया जे कहिड़े बि इलाइक़े में हुजे। या इस्लाम जी अज़मत आहे, इस्लाम में क़ौम परस्ती कोन्हे। जेकॾहिं मुवहिद आहे, मुसलमान आहे, दुनिया जे कहिड़े बि इलाइक़े में हुजे, कहिड़ी बि ॿोली हुजे, कहिड़ो बि रंग हुजे, कहिड़ो बि नस्ल हुजे, असांजो भाउ आहे। ऐं जेकॾहिं अक़ीदत तौहीद में पको पुख़्तो कोन्हे, चाहे मुंहिंजो पुटु छो न हुजे, असांजी मोहबत हुन सां न थींदी, न आहे हुन सां मोहबत। उन सां मोहबत आहे जेको अल्लाह जी तौहीद ते पको पुख़्तो आहे, दीन इस्लाम ते आहे। उनखे ॾिसो काफ़िरनि केॾो तंग कयो। हीउ पाकिस्तान असांजे लाइ ग़नीमत आहे, यादि रखो। हीअ असां बेक़दरी कई आहे मुल्क जी। असांजा वॾा उन्हनि इख़लास सां ई मुल्क हासिल कयो, हिंदुनि सां विड़ी, अंग्रेज़नि सां विड़ी। मोहतरम मोहम्मद अली जिन्ना साहब, अल्लाह अकबर। हाणे मूं किताब पढ़ियो पे, हिंदू जो राइटर जो, मुसलमान न, के ज़माने में हिंदुस्तान जो सूबो महाराष्ट्र जेको बम्बई आहे, जिते महाराष्ट्र जो एडवोकेट जनरल हो HMC रवाई। उनजो किताब आहे पार्टीशन ऑफ इंडिया, लेजेंड एंड रियलिटी। तक़सीम हिंद, अफ़साना हकीकतूं। उनजो तर्जुमो कया डॉक्टर मुसफ्तर महमूद साहब उर्दू जे अंदरि। मूंखे अंग्रेजी में मिली कोन सघियो आहे, छो हिंदुस्तान में छपियो आहे। तव्हां हैरान थी वेंदा, हिकिड़े हिंदुस्तान जे रहवासी जो बुनियादी तौर ते पारसी मज़हब जो हो, उन मोहम्मद अली जिन्ना जी का तारीफ़ कया त हैरान रहींदा। त मोहम्मद अली जिन्ना साहब खड़ो माण्हू, का मुनाफ़िक़त उन जे अंदरि कोन हुई।
चए तो इन पाकिस्तान हिंदुस्तान और ज़माने में हिंदुस्तान गॾियल हो, उन जे अंदर मज़हब खे जेको अंदर आंदो सियासत जे अंदर वो गांधी हो, मुतासिब हो, पर मोहम्मद जिना खरो माण्हू। उन्हनि माण्हू हेॾियूं महिनतूं करे असांखे मुल्क ॾिनो, छाजे लाइ त असीं हिते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं इस्लाम मुताबिक़। मञूं था जो केतिरा मसाइल आहिनि, असां रब सां वाइदा पूरा कोन कया आहिनि, तंहिंजे करे लोड़ियूं पिया। वाइदा पूरा करियूं आहे त पाकिस्तान दुनिया जो ख़ुशहाल तरीन मुल्क हुजे हा, पर उन जे बावजूद बि गरीबत ॼाणो पंहिंजे मुल्क खे। अॼु तव्हांजी का भेड़, तव्हांजी धीअ हिते बुरको पाए को रोकण वारो कोन्हे, आहे को रोकण वारो। पर हुते ॾिसो असांजी भेणनि सां छा हालत थिए पई, हज़ारनि जी तादाद में गॾु थियल औरतूं। एॾो ज़ुल्म आहे हुते, हिंदू कट्टर मुतासिब आहे, वॾो इस्लाम जो दुश्मन आहे। हा, के माण्हू आहिनि चङा हर जॻह ते हूंदा आहिनि, हीउ वाक़ियो पेश आयो, केतिरा हिंदू पढ़े लिखियल उन्हनि सख़्त मज़बत कई आहे। दुनिया जे अंदरि सभु माण्हू ख़राब कोन हूंदा आहिनि, के हक़ चवण वारा बि हूंदा आहिनि। उन्हनि जे माण्हुनि में सख़्त मज़म्मत कई आहे जिन खे अल्लाह कुझु सम्झ ॾिनी आहे, वरना आम तौर ते जेके अनपढ़ियल आहिनि से वॾा मुतासिब आहिनि। अंदाज़ो लॻायो, असांजी भेणूं माइरूं तिन खे पर्दो करण जी इजाज़त बि नथा ॾियनि, एतिरा सख़्त। त अल्लाह जी वॾी महिरबानी आहे दोस्तो, पाकिस्तान उनजो कदर करियो। यादि रखी छॾियो, जेको माण्हू पंहिंजे मुल्क जी पाड़ वधण जी कोशिशि करे थो उहो वॾो बदबख़्त इंसान आहे। तूं जंहिं मुल्क में रही उनखे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि करी, तूं मोमिन आहीं। जिते खाई ऐं पी उन ई मुल्क खे तूं नुक़सान पहुचाइण जी कोशिशि करी, छा तुंहिंजे अंदरि ईमान आहे? कमज़ोरियूं आहिनि, हर जॻह ते कमज़ोरियूं आहिनि, पर वरी बि गनीमत ॼाणो मुल्क खे। असां अल्लाह खां दुआ घुरूं था, या अल्लाह असांजे हुक्मराननि खे सही सम्झ अता फरमा। असांजा सलाफ हुक्मरान लाइ दुआऊं घुरंदा हुआ, गारियूं कोन ॾींदा हुआ। इमाम फज़ैल बिन इयाज़ जो कौल आहे न, इमाम अहमद जो बि कौल आहे त जेकॾहिं मूंखे मालूम थी वञे त फलाणी मुंहिंजी दुआ क़बूल पवंदी, उहा दुआ पाण लाइ कोन घुरंदुसि, वक़्त जे हुक्मरान लाइ घुरंदुसि। छो उहो हिकिड़ो सुधरी वियो, सॼो मुल्क सुधरी वेंदो, सॼो मुल्क सुधरी वेंदो। त अल्लाह उन्हनि खे सही सम्झ अता फरमाए। असां ते बाज़ औक़ात हुक्मरान छो था मना त मुसलत थियनि, असांजा पंहिंजा अफ़ाल बि चङा कोन आहिनि। पाण वरी कहिड़ा चङा आहियूं, वज़ीर आज़म सदन खे गारियूं ॾियूं था, पाण इस्लाम ते आहियूं। वेही सोचो, असां पाण इस्लाम ते आहियूं, घर में इस्लाम आहे? हू त सॼो मुल्क आहे करोड़नि जो, असां त हिकिड़ो नंढड़ो घर चंद 100 फुटनि जो जंहिंमें 8-10 माण्हू रहनि था, असां त इस्लाम उन ते बि नाफ़िज़ करे कोन सघिया आहियूं ऐं गारियूं ॾिना हुक्मराननि खे। इहो असांजे असलाफ जो तरीक़ो कोन्हे। तंहिंजे करे अल्लाह खां दुआ घुरूं, अल्लाह ताला इन मुल्क खे क़ाइमु रखे, अल्लाह ताला असांजे हुक्मराननि खे सही सम्झ अता फरमाए। ऐं रब्बुल आलमीन असांजा जेके मुसलमान भाइर दुनिया जे कंहिं बि हिसे में आहिनि, अल्लाह ताला उनजी मदद फरमाए। जेकॾहिं असीं मदद अमली तौर ते नथा करे सघूं, घटि में घटि दुआऊं त घुरी सघूं था। ॾिसो, अॼु बि अल्लाह नारे तकबीर में केॾी ताक़त रखी आहे। हिकिड़ी असांजी भेण रुगो नारो हयो अल्लाहु अकबर, अॼु पूरी दुनिया जे अंदरि ॻाइजे पियो। इहा नारे तकबीर अल्लाहु अकबर असर। हेॾा दुश्मन हिंदू बीठा हुआ मुतासिब 50 जे क़रीब, कंहिंजी ज़रूरत न थी जो न्याणी जे वेझो बि वञे। नारे तकबीर में अल्लाह एॾो असर रखियो आहे, अल्लाहु अकबर जे अंदरि एॾी ताक़त आहे। छो त माण्हू चवे थो मुंहिंजो रब सभ खां वॾो आहे, जॾहिं नारो हणे थो दिलि में ख़्याल पैदा थिए थो ॿिया सभु नंढा आहिनि, मुंहिंजो रब ई सभ खां वॾो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला दीन ते इस्तिक़ामत ॾे। असांजा मोहतरम जेके उलमा जा पोयां मौजूद आहिनि, सभिनी दोस्तनि गुज़ारिश आहिनि तकियूं ॿुधो, असांजा महिमान आहिनि, उनजी इज़त करणु असां ते लाज़िम आहे, एतराम करणु असां ते लाज़िम आहे। अल्लाह ताला हुननि जो ऐं असां सभिनी जो ते अचणु वेहणु क़बूल फरमाए। ऐं मोहतरम साईं इक़बाल समूह साहिब हफ़िज़ुल्लाह, अल्लाह ताला जज़ाए ख़ैर अता फरमाए। जीअं खां हिन जॾहिं खां हिन ॻोठ जे अंदरि आयो आहे, लगातार हिन ॻोठ जे अंदरि प्रोग्राम थींदा रहनि था। यकीनन हिन में साईं जो वॾो किरदारु आहे। अल्लाह ताला संदन महिनतूं क़बूल फरमाए, अल्लाह ताला असांजा गुनाह ख़ताऊं माफ़ फरमाए ऐं